आउं चाहींदुसि त शमशेर जो जेको मक़ाम आहे हिन हर्फ़ जी दुनिया में बहसियत शाइर जे, शमशेर जो कद काठ छा तव्हांखे नज़र आयो हिननि में? मुंहिंजो तारफ़ कराईंदे तो मुंहिंजे हिकिड़े नज़्म शर्त जो पहिरियों बंदि पढ़ियो, इश्क जे राहुनि मथे कावा हुआ। त उन सां मूंखे हिकिड़ी यादगिरी आई त शमशेर जॾहिं MA सिंधी जो शागिर्दु हो ऐं आउं अञा यूनिवर्सिटी में दाख़िल न थियो हुउसि, तॾहिं मूं इहो नज़्म लिखियो ऐं यूनिवर्सिटी जे सिंधी डिपार्टमेंट पारां सूखड़ी हिकिड़ी मैगज़ीन निकिती। उन में जेको शाइरी जो पोर्शन हो उहो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भटाई रहमतुल्लाह अलैह खां शुरू थी, उन जी एंड मुंहिंजे इन नज़्म ते थी हुई, जंहिंमें अयाज़ पोइ अची थी वियो, तनवीर बि अची थी वियो, सभु जेके बि शाइर माना क्लासिकल दौर जा, रवायती दौर जा, वरी जदीद दौर जा, उहे सभु अची ते विया। त लतीफ़ साईं खां शुरू थी मूं ते एंड थी हुई ऐं इहो शमशेर जो कारनामो हो जंहिं पहिरीं हिन नज़्म खे जेको सो शाया कयो। शमशेर जो शाइरी में जेको मक़ाम आहे उहो तव्हां जेके बि नाला वरिता, अयाज़, तनवीर, नियाज़, गदाई ऐं बरदो सिंधी साहब, हैदर बख्श जतोई जो तव्हां नालो वरितो, जी बिल्कुलु, ऐं हरी दरियानी दिलगीर बि उन दौर जो आहे, मख़्तूम तालिबुल मौला बि उन दौर जो आहे, हसन हाशमी बि उन दौर जो आहे, मौलवी हाजी अहमद मल्हा, इहे केतिरा ई शाइर इहा जेका खीर धारा आहे असांजे शाइरनि जी, उन्हनि में सभिनी जी पंहिंजी पंहिंजी रोशनी आहे। ऐं इहो मूंखे कॾहिं कॾहिं आउं जॾहिं ॾिसंदो आहियां पंहिंजे दौर खे त इहा हैरानी थींदी आहे त हिकिड़ी दौर में एॾा अहम शाइर, एॾा आला पाए जा शाइर मौजूदु हुआ ऐं सभिनी जो लहजो मुनफ़रद आहे, सभिनी जो जेके इन में वरी जॾहिं असां शमशेर खां था ॾिसूं त टोटली ॿियनि खां डिफरेंट असांखे लॻे थो। ऐं ख़ासि तौर ते आज़ादु नज़्म जे लिहाज़ खां जेकॾहिं ॾिसूं या तव्हां उन शमशेर जा जेके ग़ज़ल जा शेर हींअर पढ़िया या शमशेर जे जेके गीत आहिनि, जीअं उन्हनि खे निभायो आहे ऐं उन में जेको उन शमशेर जो लहजो आहे टोटली मुख़्तलिफ़ आहे। जी बिल्कुलु। ऐं मूंखे हैरत इहा बि थी, मूं अॻु में बि किथे ॻाल्हि कई आहे त शमशेर हो त कढण जो, हा माना लाड़ साइड, जी बिल्कुलु, पर हुन जो जेको शाइरी जो लहजो आहे उहो शहरी लहजो आहे, मेयारी लहजो जेके असां चऊं उहो हुन जी शाइरी जो लहजो हो। त शमशेर जो इन करे जेको आहे सो असां वटि ऐं जेका बि सिंफ़ हुन लिखी आहे, मस्तनि ते न मयार हो साईं, मस्तनि ते न मयार, हाणे इहा हुन वाई आहे। अहिड़े नमूने सां जेके हुन जा गीत आहिनि, हींअर मूं हिकिड़ो गीत ॾिठो, हुनजी सिट आहे, प्यार जो मज़हब सभ खां सुहिणो, प्यार जी जोत जलाए। वाह, हाणे इहो लाट जो पहिरियों मजमो जेको आहे, जेको 80 सुफ़ा हुनजी आहे साइज़, पेजिस हुन जा 80 सुफ़ा आहिनि, उन में इहो गीत आहे। कुल 4 गीत आहिनि उन में शमशेर जा। त प्यार जो मज़हब सभ खां सुहिणो, प्यार जी जोत जलायूं, इहा हिकिड़ी सिट जेकॾहिं मौजूदा दौर ते असीं अप्लाए करियूं त इहा हिकिड़ी सिट ई काफ़ी आहे। त प्यार जो मज़हब जंहिंमें ज़ात पात बि न आहे, का ॿोली बि न आहे, को रंग नस्ल बि न आहे, इश्क न पुछे ज़ात वांगुरु, जी बिल्कुलु, त उन जो फैलाव जेको आहे सो सिर्फ़ु सिंध ताईं महदूद न आहे, सॼी दुनिया ताईं। हा, मां सम्झा थो तव्हां तमामु अहम नुक़्ते ते आया आहियो त शमशेर खे शमशेर कयो उनजी असलूब, उनजी इनफरादियत इहा आहे त हुननि एतिरनि वॾनि हमअसरनि में पंहिंजी वॾाई जेका आहे पंहिंजे हिकिड़े असलूब जे। ऐं सर साहिबा ॾांहुं वेंदुसि त सर हीउ जेको शमशेर जे हूअं त शख़्सियत जा कई अदबी रुख़ आहिनि, ख़ासि तरह सां हुनजो जवानीअ में ई फू जवानीअ में
महराण जहिड़े रिसाले सां जीअं इमदाद उन जो ट्रेंड सेटर हिकिड़ो एडिटर रहियो आहे टिमाही रिसाले महराण जो, जिते मोहम्मद इब्राहिम जोयो साहिबु आहे, ग़ुलाम मोहम्मद गिरामी साहिबु आहे, इन विच में शमशेर उल हैदरी बि आहे। ऐं जॾहिं शमशेर सहाफ़त ऐं अदबी इदारनि जी अदबी जेके पर्चा आहिनि या शुमारा आहिनि या जेके मैगज़िन्स आहिनि उन जी जॾहिं हू एडिटरशिप करे थो, त मिसाल नई ज़िंदगी आहे त नई ज़िंदगी खे नई ज़िंदगी करे ॾेखारण वारो शमशेर आहे। त आउं चाहींदुसि त बहसियत एडिटर ॾिसो, शमशेर न फ़क़ति पाण हिकिड़ो ज़बरदस्त एडिटर रहियो, पर हुन उन खां पोइ वारी खेप तयारु कई आहे जेका बि हिन वक़्तु सिंध में ॼातल सुञातल आहे, वॾी सतह वारी खेप आहे उहा। शमशेर उल हैदरी यकीनन शाइरी में इमदाद जी चयो त हुनजो पंहिंजो हिकिड़ो मक़ाम इनफरादी हैसियत आहे, पर शमशेर जो जी शख़्सियत जो हिकिड़ो रुख़ हिकिड़े सुठे एडिटर वारो बि आहे। ऐं हमेशह मुंहिंजो इहो यकीन आहे त उहा ॿोली, उनजो अदब, उनजी शाइरी तरक़ी कंदी जंहिं ॿोली ऐं अदब खे सुठा एडिटर मिलंदा। ऐं शमशेर उल हैदरी यकीनन असांजे सिंधीअ जे उन्हनि चंद आङुरियुनि ते ॻणण जेतिरनि एडिटरनि मां हिकिड़ो हो। मिसाल तौरु महराण खे ग़ुलाम मोहम्मद गिरामी जहिड़ो एडिटर मिलियो। महराण रिसाले में इमदाद हुसैनी ख़ुदि हिकिड़े ॾिघे अरसे ताईं हुन एडिट कयो महराण खे, ऐं महराण जा उहा पर्चा शाहूकार पर्चा आहिनि। अहिड़े नमूने सां शमशेर उल हैदरी जेको दौरु नई ज़िंदगी में मौलवी अब्दुल वाहिद सिंधी खां पोइ शमशेर उल हैदरी नई ज़िंदगी जॉइन कई हुई, ऐं हिकिड़ो पाकिस्तान पब्लिकेशन्स जे इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जो हिकिड़ो पर्चो हो। उन पर्चे खे हिकिड़ी अदबियत अता करणु, ऐं उहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुई। ऐं शमशेर में इहा जेका शइ हुई त हू जेके बि उन वटि तहरीरूं ईंदियूं हुयूं, मां हमेशह चवंदी आहियां त जेको एडिटर आहे उनखे साॻे वक़्तु सुठो नसर नवीस बि हुअणु खपे, उनखे साॻे वक़्तु सुठो शाइर बि हुअणु खपे, उनखे बहर वज़न ते बि उबूर हुअणु खपे। जेकॾहिं एडिटर खे ख़ुदि ख़ूबसूरत नसुर जी, ग्रामर जी, जुमलनि जे जड़त जी, शाइरी जे बहर वज़न जी ख़बर न आहे त उहो एडिटिंग छा कंदो। ऐं हींअर असां वटि नॉर्मली जेको हींअर एडिटर्स आहिनि उन्हनि खे ख़ुदि एडिटिंग जी ज़रूरत आहे। इहो वॾे में वॾो असांजी जेका ट्रेजिडी असांजी सिंधी अदब सां थी आहे उहा इहा थी आहे। सो शमशेर हिकिड़ो यकीनन हुन नई ज़िंदगी खे जंहिं औज ते रसायो। ऐं मां ख़ुदि मुंहिंजे लाइ इहो फ़ख्र जी ॻाल्हि आहे त मूं जॾहिं मुंहिंजी शाइरी शुरू में छपी आहे त मुंहिंजो नसुर त रूह रिहाण में हमीद सिंधी जंहिंजो एडिटर हो जंहिं रिसाले जो, उन में छपियो, पर मुंहिंजी शाइरी शमशेर उल हैदरी जे उन दौर में जॾहिं शमशेर उल हैदरी एडिटर हो नई ज़िंदगी में छपी, उन में मुंहिंजा गीत छपिया, मुंहिंजूं वायूं छपियूं, मुंहिंजी रेडियो जे लाइ ख़ुदि लिखियलु गीतनि भरियूं कहाणियूं छपियूं। त हिकिड़ो नए नसुल खे जेका इंस्पिरेशन ख़ुदि हिकिड़े एडिटर वटां मिलंदी आहे। ऐं मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात शमशेर उल हैदरी सां जॾहिं मां सिंध यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी हुअसि, पहिरियों इंट्रोडक्शन मुंहिंजो इन हैसियत में ई थियो त ही इज़ एडिटर ऑफ नई ज़िंदगी।